नाज़रीन सिंध में मासूम ॿारनि जी अगवाई धाड़ियल कल्चर के ख़ात्मे लाइ प्रेस क्लब अॻियां नौजवाननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन हवाले से ॾिसूं था शाहिद कोराई जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ॿाहिरां, जिथे प्रिया कुमारी ऐं जाफ़र भुट्टो जी बाज़ियाबी लाइ सिंध दोस्त फोरम पारां एहतजाज रिकॉर्ड करायो पियो वञे। हिन वक्त सिंध दोस्त फोरम के नौजवाननि पारां प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज जारी है। अचो त इन हवाले सां वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु। सिंध जे अंदरि ही अगवा जी जेका फैक्ट्री सरगर्म थी वई है, कुछ ॾींहंनि जे अंदरि या कुछ महीननि जे अंदरि काफ़ी सारा मासूम ॿार गलियुनि मां रोडनि तां रांदियूं खेॾंदे अगवा पिया थियनि। जीअं ही जाफ़र भुट्टो हिकिड़ो मासूम ग़रीब ॿार आहे, इनखे जेको आहे सो गलीअ मां रांदि खेॾंदे अगवा कयो वियो आहे ऐं उहो हिकिड़ो मिसकिन फैमिली उन्हनि खां जेको आहे लखें रुपयनि जे माना तावान ऐं मतिलबु उन्हनि जो घुरियो पियो वञे। हाणे ग़रीब माण्हू जेके पंहिंजा घर मुश्किलनि सां हलाइनि था, उन्हनि जा मासूम ॿार अगवा करे ऐं उन्हनि खां जेको आहे लखें रुपया तावान घुरियो पियो वञे। इहो सॼो हिकिड़ो धाड़ेली निज़ाम सिंध जे अंदरि अचानक सां जेको ही पैदा थियो आहे। असीं उन जे लाइ एहतजाज पिया कयूं। मासूम जाफ़र भुट्टो के तकरीबन 2.5 महीना लगभग थी चुका है, पर हींअर ताईं जो को भी ॾस पतो ना है तो मासूम जाफ़र भुट्टो कीअं आहे, कहिड़े हाल में आहे। सॼी सिंध मासूम जाफ़र भुट्टो लाइ सरापा एहतजाज आहे। हिन महिल ताईं हुनजा वारस ऐं पूरी सिंध तकरीबन परेशानी जो वक्त गुज़ारे रही है। जाफ़र भुट्टो आहे, तकरीबन 73-74 ॾींहं थी चुका आहिनि। हिकिड़ो मासूम मिसकिन ग़रीब जो ॿारु आहे, उनखे अगवा कयो आहे। उन माउ जे दिलि ते छा थी गुज़रे। असां सॼी गवर्नमेंट के हुकूमत के आजी सिंध के CM मुराद अली शाह खे चवंदा पिया नोटिस वठियो, हे धाड़ियलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे। रोज़ नवां मासूम ॿारड़ा अगवा कया था वञनि। असां सिंध दोस्त फोरम जे तरफ़ां असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था त इन अगवाखोरनि खे जल्द कानून जे कटोरे में आणियो वञे ऐं मासूम बच्चनि खे जेको आहे आज़ादु कयो वञे। जी बिल्कुल नाज़रीन, तव्हां एहतजाज कंदड़ सिंध दोस्त फोरम के नौजवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो इहो ई चवणु आहे त प्रिया कुमारी ऐं जाफ़र भुट्टो खे फिलफोर बाज़ियाब करायो वञे। हिननि सिंध गवर्नमेंट का इहो मुतालबो कयो आहे त मासूम ॿारनि जी अगवा जो नोटिस वठी उन्हनि खे फिलफोर आज़ादु करायो वञे। कैमरामैन हनीफ भुट्टो सां गॾु शाहिद कोराई, SS न्यूज़ कराची।